जिस मुबारक जिस अंदाज से दी जा रही है उस हिसाब से जो है लक्की पैनल चंबर से जीत चुका है। चंबर से लक्की पैनल विन हो चुका है। अभी रोक दिया गया है, शायद फिर कोई गड़बड़। रानी ग्रुप ने 134 वोट उठाए। लक्की ग्रुप जो है विन 145 वोट उठाए। लक्की ग्रुप विन लक्की ग्रुप चंबर से जीत चुका है। लक्की ग्रुप विन। और जो किताब है वो हार गई। बहुत कांटे का मुकाबला रहा। तो ये असलन सर गफूर साहब, आज के इलेक्शन के बारे में आप क्या कहेंगे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ये तो बेहतरीन इलेक्शन थी है, ट्रांसपेरेंट शफाफ में बेहतरीन इलेक्शन थी है। उस्ताद इताद खटियो है, उस्ताद ही खटियो है, पर लकी शाह सदर इन इलेक्शन में विन कई है, जंहिंमें 141 वोट खणी साईं महरम सदर मुंतखब थियो है, जंहिंजे वज़न है तेलके जो ऐं प्लस हुन जेको शहीद राणी पैनल है उन 134 वोट खया आहिनि। सिर्फ़ हिकु वोट जेको आहे सो ख़ारिज थियो है। मेहरबानी साईं। अभी जो सर गफूर जल्दी साईं क्या कहोगे आज के इलेक्शन के बारे में? साईं आज लकी शाह सदर कामयाब हो गए हैं और हमें बहुत खुशी है आज इलेक्शन के मौके पे। बहुत शुक्रिया। जैसा कि आपने सुना कि लक्की पैनल जो है वो जीत चुका है चंबर से और मुबारकबाद का सिलसिला जारी है। और जैसा कि ये सोचा जा रहा था कि जो है जीत जो होगी वो शहीद रानी ग्रुप की होगी, लेकिन ऐसा नहीं हुआ। और जो है अपसेट नजर आया ये, क्योंकि उसमें सीनियर अफसर थे। और जो चंबर से जो है वो लक्की ग्रुप जो है वो जीत चुका है। उस्ताद जी जीती है, हार कंहिंजी कोन थी है। ये उस्ताद जी जीत थी है। अगर ही शहीद रानी पैनल इलेक्शन खटे हा तॾहिं बि उस्ताद जी जीत हुई। अगर असां खटे विया आहियूं लकी शाह सदर पैनल त ही बि तालके चंबर जे उस्ताद जी जीत थी है। अगर असां लकी शाह सदर पैनल अगर हाराए बि वञे हा तॾहिं बि आऊं इन खे उस्ताद जी जीत सम्झां। छो जो ही असांजे ज़िले ऐं तालके चंबर जे अंदर PTLF जी इलेक्शन 32 साल खां पोइ कराई आहे मूं इलेक्शन। ही उस्तादनि जी चॉइस सां इलेक्शन थी आहे। ऐं आऊं मुंहिंजे दोस्त खे बि एप्रिशिएट करियां थो जंहिं कांटे जो मुक़ाबिलो मूंसां कयो आहे। 134 वोट हिन खया आहिनि। हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त इलेक्शन फ्री एंड फेयर इन खे चयो वेंदो आहे। हिननि बि महिनत कई आहे, असां बि महिनत कई। उस्ताद हुआ, उस्ताद थी तो उस्तादनि जे उमेदनि ते पूरा लहूं। पंहिंजे भाउ खे जेको आहे मुबारकबाद ॾियां थो। ऐं इहे असां पंहिंजा उस्ताद आहियूं, असांजा भाउ आहिनि, असांजा राज आहे, असांजो भाग आहे।
को मसलो कोन्हे को जेकॾहिं मारम जेकॾहिं खटियो आहे त असांजो उस्ताद खटियो आहे जेकॾहिं ऐं इंशाअल्लाह ताला आऊं हिन सां इहा दोस्तनि सां वाइदो थो कयां उस्तादनि जे हक़नि जे लाइ आऊं त सभिनी खां अॻु हूंदुसि ईअं कोन्हे त आऊं सभु शइ छॾे ॾींदुसि असां हिननि सां कुले कुले में मिलाए इंशाअल्लाह ताला कमु कंदासीं असां उस्ताद कादला बीठा आहियूं बाबा मूं माराम खे पहिरीं ॾींहुं चयो त माराम भाउ को मसइलो कोन्हे को जेकॾहिं असां खटे वञूं तव्हां ख़ुशि दिलि सां थी असांखे मुबारकबाद ॾिजो जेकॾहिं तव्हां खटंदा त असां तव्हांखे जेको आहे पंहिंजी सची दिलि सां असां तव्हांखे मुबारकबाद ॾींदासीं इहे असांजा दोस्त बीठा आहिनि छा थियो गंद थियो आउं सम्झंदो असां उस्तादनि खे इहा शइ न थियणु घुरिजे आउं एप्रिशिएट कयां थो पंहिंजे हिन दोस्तनि खे उहो इन जे करे जो हिननि जी मैनेजमेंट तमामु बहितरीनु हुई थी सघे थो असां में उहे लैप्स हूंदा आहिनि तंहिंजे करे उहे शयूं थियूं इहा ॻाल्हि को कोन्हे को हार जीत 7 वोट अलाए 8 वोट को मसइलो कोन्हे को मसइलो कोन्हे को इहा असांजी उस्ताद जी फतह थी आहे ऐं मारम ऐं उनजे जेके पैनल जा जेके बि असांजा दोस्त आहिनि उन्हनि सभिनी खे जेको आहे मुबारकबाद ॾियां थो ऐं इंशाअल्लाह ताला आऊं हुन सां इहो वाइदो थो करियां तव्हां उस्तादनि जे हक़नि लाइ बीठा आहियो आऊं तव्हां सां हर कुले में कुलो मिलाए इंशाअल्लाह ताला आऊं तव्हां सां गॾु हूंदुसि ऐं आऊं हिकु दफ़ा वरी तव्हांजी जेका छो त जंग जेका विड़बी आहे उहा ईअं कोन विड़बी आहे अहिड़ा शफ़ीक जहिड़ा दोस्त आहिनि माशाअल्लाह हिननि तमामु सुठी महिनत कई आहे हिननि जी मैनेजमेंट सुठी हुई जॾहिं हिननि जी मैनेजमेंट बि सुठी हुई ऐं हिननि जा जेके इनकलाबी नज़रिया हुआ ऐं ख़ुदा खां दुआ घुरियां थो त इंशाअल्लाह ताला हाणे तव्हां जेको आहे मैदान में आहियो तव्हां उहो इनकलाब करे ॾेखारियो अगरि तव्हां इनकलाब न कंदा त पोइ असां तव्हांजे पोयां आहियूं इहा ॻाल्हि कोन्हे को तव्हां चयो त असीं तव्हांखे इनकलाब कंदासीं जेकॾहिं तव्हां इनकलाब जे रस्ते ते आहियो त असीं तव्हां सां गॾु आहियूं इहा का ॻाल्हि कोन्हे छो त तव्हां जेका सोच खणी छो त हीअ जेका आहे न ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां असल ॻाल्हि इहा त जेको इहे IBA जा जेके उस्ताद हूंदा आहिनि ज़ाहिर आहे असांजे उस्तादनि में हिकिड़ी महरूमी हुई असांजी उस्तादनि में हिकिड़ी महरूमी हुई उन्हनि दोस्तनि ही IBA जा जेके दोस्त आहिनि उन्हनि जी तमामु बहितरीनु काविशूं आहिनि ऐं उन्हनि खे सलाम पेश कयां थो जेके बि असांजा दोस्त आहिनि ऐं वरी बि आउं तव्हांखे मुबारक ॾियां थो ऐं ही शिकस्त ऐं खुली